जय झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं असां खाटू नरेश जी, खाटू श्याम बाबा जी। खाटू श्याम बाबा जे बारे में अॼु तव्हांखे हिकिड़ी विरली ॻाल्हि ॿुधाईंदासीं असांजे चैनल जे माध्यम सां कि तव्हां ख़ुदि चवंदा कि हा वाक़ई में आनंद अची वियो। दोस्तों खाटू श्याम जो जेको मेलो आहे उहो फागुन जे अंदरि फाग जे अंदरि शुरू थींदो आहे ऐं इहो मेलो एतिरो ज़ोरदार ऐं एतिरो शानदार थींदो आहे कि इन में हज़ारे न लखे माण्हू पैदल यात्रा सां, गाॾियुनि सां, हर को पंहिंजे साधननि सां हिन मेले अंदरि शामिल थींदो आहे ऐं पंहिंजी मुराद पूरी करण लाइ करे उहो बाबा जे दरबार में पहुचंदो आहे। पूरे भारत के अंदर खाटू श्याम बाबा जो मंदिर ही हिकु अहिड़ो मंदिर अथव जंहिंजे अंदर लखे, पूरे हिंदुस्तान में लखे माण्हू हिन दर्शन करण लाइ करे ईंदा आहिनि ऐं हीउ मेलो 7 ॾींहंनि खां 10 ॾींहंनि ताईं हलंदो आहे। इन मेले जी भी हिकिड़ी खूबी आहे, जीअं ई तव्हां राजस्थान जे अंदरि प्रवेश कंदा त जॻह जॻह ते खाधे पीते जा जेका पदयात्री ईंदा आहिनि, जेका पंहिंजा निशान खणी करे अर्थात जेका झंडा खणी करे ईंदा आहिनि, उन्हनि लाइ करे जॻह जॻह ते खान पान जी व्यवस्था थींदी आहे ऐं इहा व्यवस्था हर जॻह ते उपलब्ध रहंदी आहे। चाहे जयपुर शहर जी ॻाल्हि करूं, चाहे चोमू जी ॻाल्हि करूं, चाहे ठेठ रिंगस जी ॻाल्हि करूं ऐं बाबा खाटू दरबार जी ॻाल्हि करूं त होसि ताणी इहा व्यवस्थाऊं चालू आहिनि। सभु निःशुल्क आहिनि, सभु पंहिंजो दिलि खोले करे बाबा श्याम जी सेवा लाइ करे तत्पर रहंदा आहिनि। हाणे इन जी एतिरी मान्यता छो आहे? आख़िर एतिरी परता परता खां माण्हू छो ईंदा आहिनि ऐं झंडो खणी छो ईंदा आहिनि? झंडे जे मथां तव्हां गौर करे ॾिसिजो त उन झंडे जे मथां हिकु नारियल ॿधलु थींदो आहे ऐं उन मथां मोर पंख लॻल थींदो आहे। इहा नोट करण वारी ॻाल्हि अथव त कॾहिं कंहिं गौर कयो आहे कि छो ईअं खणी निकिरंदा आहिनि ऐं इन सां छा थींदो आहे? त अॼु हुन जे बारे में तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। पुराणी कथाउनि जे आधार ते ॿुधाइनि था कि खाटू श्याम अपार शक्ति ऐं क्षमता सां प्रभावित थी करे श्री कृष्ण उनखे वरदान ॾिनो हुई ऐं उनखे चयो हुई कि कलयुग में तूं मुंहिंजे नाले सां पूॼियो वेंदे ऐं तुंहिंजे दर तां केरु ख़ाली कान मोटंदो। ऐं खाटू श्याम बाबा छोकी महाभारत जे टाइम तां उहो ॾाढो वॾो बलवान हो, बली हो ऐं उन पंहिंजे शीश जो दान ॾिनो हुई। इन कारण इनखे शीश का दानी भी चवंदा आहिनि ऐं शीश जो दान ॾींदे ई श्री कृष्ण खे वरदान ॾिनो हुई कि कलयुग में तूं खाटू नरेश जे नाले सां ॼाणियो वेंदे ऐं तुंहिंजे दर तां केर बि ख़ाली कान मोटंदई। त हू जेको झंडे मथां नारियल लॻल थींदो आहे उहो उन निशानी थींदो आहे ऐं उन मथे ते मोर पंखो हिकिड़ी निशानी थींदो आहे। ऐं अॼु बि अहिड़ी मान्यता आहे कि खाटू नरेश जे दर ते अगरि केरु सचे मन सां, सचे हृदय सां को बि मन्नत घुरे थो त उहा पूरी थींदी आहे। ऐं हिन ई कारण अॼु पूरे हिंदुस्तान मां माण्हू केरु पदयात्रा करे ईंदो आहे त केरु पंहिंजे गाॾी साधननि सां पहुचंदो आहे त केरु बसूं ट्रेननि जे साधननि सां पहुचंदो आहे, पर हिन दरबार में पंहिंजी हाज़िरी ज़रूरु लॻाईंदो आहे। त दोस्तों अॼु मां तव्हांखे भॻवान श्री खाटू श्याम नरेश जे बारे में हिकिड़ी जानकारी ॾिनी। अहिड़ी ई अद्भुत जानकारियूं असां तव्हांखे समय समय ते पंहिंजे सिंधी भाषा में ॿुधाईंदा रहंदासीं। जय झूलेलाल। सतनाम साखी बोल खाटू नरेश की जय।